सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त जॾहिं बि ईंदा आहियूं की नई वीडियो सां गॾु ऐं नयूं ॻाल्हियूं खणी ईंदा आहियूं पंहिंजी धरती जूं, पंहिंजे मुल्क जूं, पंहिंजनि माण्हुनि जूं ऐं पंहिंजे ॻोठनि जूं। जीअं दोस्तो हाणे जेको असां जेको रोड आहे जेको गाजी फावड़ खां कड़ियो सबड़ खान ताणी जेको तक़रीबन 50 खां मथे ॻोठनि जो लंघ आहे हितां जेको किरोड़े रुपए जी जेका आबादी थींदी आहे होॾे ऐं किरोड़े रुपए जो उतो जेको अनाज ईंदो आहे शहरनि जी तरफ़। उन रोड जी हालति जेका नाज़ुक लॻी पई आहे जेको तक़रीबन 40 सालनि खां पोइ हे जेको ठीको मंज़ूरु थियो आहे, जेको कमु हले थो पियो। त हाणे उन जेको कम जे दौरान हाणे रोड त असांजो बोर्ड कोन में ठहिणो हुयो, पर उहो त कोन ठातो ठेकेदारनि। हाणे जो कमु शुरू जो कयो अथनि, न उनखे को भरा था पासनि था ॾियनि, न उन्हनि खंडनि खे को मज़बूत था कनि। हाणे जेको पथर जेको विछाइनि था पिया उन में त रेती मिक्स पिया था कनि ऐं जेको डांबर विझंदा, डांबर इहो जेको रेती सां गॾु चवनि था जेको वारी सां गॾु जेको पवंदो डांबर। हाणे इहो तव्हां ॿुधायो त केतिरो टाइम हलंदो? तव्हां रोड जी त हालति ॾिसो त छा कहिड़ो कमु थो हले पियो। हे रोड असांजो 6 महीना बि न हलंदो। हे जेको रोड ठाहे था ॾियनि उहो 4 किलोमीटर ताईं मंज़ूरु कयो अथनि 40 सालनि खां पोइ। 40 साल खां वठी त वोट ॾींदा अचो उन्हनि खे, MLA MP खे साॻा साॻा नुमाइंदा असांजे तक खां खटींदा था अचनि। पोइ बि हुननि खे एतिरो कोन थो थिए त जेको रोड त कोन खे चङो ठाहे ॾियूं। जेको टैक्स जो हुकूमत असां मां वठंदी आहे त हर हुकूमत जो फ़र्ज़ु हूंदो आहे जेको टैक्स असां मां वठंदी आहे, टैक्स मां असांजे कहिड़ा कम आहिनि जेके असांजे हुन में फ़र्ज़ु हूंदा आहिनि। हिकु त रस्तो यानी को रोड पको हुजे ऐं तइलीम इहा गवर्नमेंट जे मथां असांजे टैक्स मां ऐं उन खां जेको इलाज इस्पतालुनि में इहो सॼो जेको टैक्स जो ई हूंदो आहे। ऐं ग़रीबनि जी सार संभालणु इहो बि असांजे टैक्स में ई हूंदो आहे। हे जो असां टैक्स जो वठंदा त उन मां असांखे उन जे बदिले सां इहो था ॾियनि। हे जेको नुमाइंदा चवंदा असां तव्हांजी नुमाइंदगी कयूं था, तव्हां असांखे वोट ॾियो त जेको असां मथे वञी ॻाल्हाईंदासीं, तव्हांजा कमकार कराईंदासीं। हाणे इहे असांजा कमकार पिया था थियनि। जेको रोड में जेको विझनि था पिया वारी विझी उन मथां डांबर था आणनि, न उन्हनि को मरमत कई अथनि। 50 खां मथे ॻोठ आहिनि गाजी खोवड़ खां कड़ियो सबड़ खान। हाणे कड़ियो सबड़ खान खां जेके ॿिया ॻोठ था अचनि, जेको पहिरियां जे ॻोठ था अचनि उहो आहे जेको भाणनि जो ॻोठ ऐं उन खां अलावा अर्ज़ी खोवावड़ जो बानो खोवावड़ ऐं ॿिया जेके आहिनि नंढा वॾा ॿिया ॻोठ। वरी कड़ियो सबड़ खान खां मथां जेको वञनि था त मथे मीरपुर ऐं दुरी माछी जो ॻोठ ऐं उन खां अलावा हमल ऐं वरी उन खां अलावा शाह कोचड़ियो, वरी जो गड़तल, आशिक जी टकरी ऐं जेको इहो अञा परते वञे थो। घणेई ॻोठ आहिनि जंहिंजा नाला यादि कोन था अचनि हिमल जो। ऐं उन खां अलावा वरी कड़ीअ खां जो ॿिया रोड निकिरे थो उन में जेको धणीमल कोठाणो, इब्राहिम चांडियो, सवाई ठेठ, वरी इहो रोड वञी लॻे थो फरीदाबाद रोड था वञी जेको वरी मेहर ऐं फरीदाबाद थो वञे। उन खां अलावा ॿियो जेको रोड निकिरे थो असांजे ॻोठ कड़ियो सबड़ खान मां जेको वञे थो हेॾो जेको आडो खान लाशारी, लश्कर खान लाशारी, पीर साले शाह ऐं ख़ातिर चांडियो, अब्दुल्ला चांडियो, वरी ॿिया नंढा वॾा ॻोठ ॿिया बि आहिनि। जेको धामरा ते चढ़े थो इहो ई रोड, वरी इहो धामरा जो जेको रोड आहे वञी लॻे थो वञी हिन सां मेहर वारे रोड सां जेको गाजी ख्वाब में मेहर जेको रोड वञे थो उन सां वञी थो लॻे। असां हिन मेन रोड जो कमु जेको इन तरीक़े सां कयो थो वञे। किरोड़े रुपए जी जेका असांजे जेको फसल थींदो आहे यानी कणिक, सारियूं, ॿियो चेट, उनजो किरोड़नि जो जेको एॾे जेको अनाज खणी अथऊं जेको शहरनि नसीराबाद या गाजी ख्वाब असांजो इहो माना क़दुरु आहे। जॾहिं नुमाइंदा अचनि था त उन्हनि खे एॾी वॾी इज़त था ॾियूं, उन्हनि जे लाइ असां जेको गुल था घुरायूं, उन्हनि जे लाइ ओथा कोन्हे 50 खट था रखूं। ओस पास जा माण्हू गॾु करे उन्हनि जो जेको आज्ञाणो कयूं था, उन्हनि जी आज्ञा कयूं था MLA MP जो जेके अचनि था असां वटि। हाणे जेको एतिरो हुननि वटि एतिरो टाइम कोन्हे जो असां वटि अची ॾिसनि था रोड जो कमु पियो थो हले। या त ईअं ई आहे त MLA MP कमीशन था वठनि ठेकेदार मूं, तॾहिं माना हुनखे नथा चवनि त कुझु कमु कहिड़े तरीक़े सां कर। इहे यानी की ठेकेदार बि इन करे त लाॻर्दी सां पियो कमु करे न त हुनखे गणती हुजणु खपे न कमु कहिड़े तरीक़े सां थिए थो। यानी की MLA MPA ऐं ॿिया जेका ऑफिसर आहिनि सभु इहे करप्शन था कनि, सभु उन कोई टैक्स था वठनि त जीअं वणे तीअं वञी कमु कर, असांखे तूं पैसा ॾे, तॾहिं त कमु सही कोन था थियनि। असांजे पोइ स्कूल था ठाहिनि त 2 साल पोइ स्कूल किरे पियो आहे। जेकर इहे नालियूं था ठाहिनि त साल खां पोइ इहे नालियूं उते पटिजी थियूं वञनि। यानी की उहो पंहिंजी कमीशन था वठनि भई अवाम आहे वञी पंहिंजो पाण ॼाणे। वरी इलेक्शन ईंदी असां वेंदासीं, वरी बि असांखे उहे ई वोट कंदा माण्हू, उहे ई पहिरें पवंदा पिया। ॻाल्हि इहा ई आहे दोस्तो। हाणे जेको असां हुन जेके ईमानदार ऑफिसर आहिनि असां उन्हनि खे गुज़ारिश कयूं था बराए महिरबानी करे अचो असांजे रोड खे अची ॾिसो जेको रोड जो कमु पियो थो हले, महिरबानी करे अची ॾिसो। असां इंसाफ़ कयो असां ॻोठाणनि जो 50 खां मथे असांजा ॻोठ आहिनि, उन्हनि सां इंसाफ़ अचे कयो। केतिरो आवाम जो हितो अचे वञे थो दर बदर लॻा पिया हूंदा, मोटर साइकिल ते वञी त उन जा टायर खुले ते करे वञूं था।
जे वञे थो को कॾहिं कर उनजो टायर खुले अचे कार वारो त चढ़ण लाइ तयारु कोन्हे को हेॾे जो ट्रैक्टर थो वञे त लाज़म अचे गाॾी अचे वरी पोइ उनजी मरमत कराए सो दोस्तो ॻाल्हि इहा ई आहे ॻाल्हियूं त घणियूं आहिनि पर वीडियो वॾो थी वेंदो असां उन्हनि ईमानदार जेको आहिनि ऑफिसर उन्हनि गुज़ारिश कयूं था महिरबानी करे अचो ॾिसो जेको असांजे रोड जी हालत ॾिसो ऐं MNMP खे बि चवां थो त महिरबानी कयो अचो अचे ॾिसो असांजे रोड जो कमु हले थो पियो अचे ॾिसो न त इलेक्शन ईंदी त इहे ॻाल्हियूं यादि करे छॾिजो इहे ॻाल्हियूं वरी बि असांजो अवाम तव्हांखो पुछा कंदो इहे सुवाल असांजो अवाम तव्हांखो पुछंदो ज़रूरु तो महिरबानी सां दोस्तनि जी हीअ वीडियो पसंदि जे लाइक़ ऐं शेयर कजो जेके असां ओस पासे ॻोठनि वारा हो हीअ वीडियो ॿुधो था त हिनखे शेयर कयो जीअं जेको ईमानदार ऑफिसर ताणी हीअ वीडियो पुॼी वञे महिरबानी